अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहियो अक्सर न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ठटे खां ख़बर शामिल कंदा हलूं त ठटो अवामी प्रेस क्लब ते गुलाम हैदर चरा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तारीख़ 20 मई ते हू पंहिंजी ज़ाती ज़मीन ते पाणी हलाए रहियो हो त जवाबदारनि रेस बसर ख़ान लाशारी पंहिंजे साइम हाशिम लाशारी, हनीफ़ लाशारी ऐं मोहरम लाशारी सां गॾिजी मूं ते कातलाणो हमलो कयो। असां मुरीद खोसो थाने ते रिपोर्ट दाख़िल कराईसीं ऐं मेडिकल सर्टिफिकेट भी पेश कयोसीं, पर SHO जवाबदारनि खां गरी रक़म रिश्वत तौर वठी उन्हनि ख़िलाफ़ का भी कार्रवाई न कई आहे। नई FIR दाख़िल करे थो, जंहिं करे जवाबदार मूंखे हिकु दफ़ो ॿीहर मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन चयो त आऊं ग़रीब माण्हू आहियां ऐं जवाबदार बासर आहिनि। उन IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP सिजावल खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी एक्शन खणी मूंखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। ब्यूरो चीफ वहीदुल्लाह, अक्सर न्यूज़, ठट्टा।